त अॼु मोहतरम दोस्त अशोक शर्मा जो सालगिरह हुई। उन ते असां दोस्तनि अॻु में बि सोचियो हुयो त कोई अहिड़ो प्रोग्राम रखियो वञे हर कंहिंजी सालगिरह ते जंहिंसां इहा असांजी वेहक गॾिजाणी फ्रूटफुल साबित थी सघे। इन में असां दोस्त दयाल सहराई खे जेका असां ज़हमत ॾिनीसीं त तव्हां पंहिंजे टाइम मां कुझु वक़्तु कढो त हिन अहम मौज़ू ते वेही का ॻाल्हि ॿोल करे सघिजे। त अॼोके प्रोग्राम जे अंदरि असांखे लेक्चर चइजे या जेका मालूमात जी जेका फ़राहमी कंदा एज ए फैसिलिटेटर अदो दोस्त दयाल सहराई साहब, त उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं बिना देरि तव्हां सां मुखातिब थियनि। ॾिसो इहो कीअं आहे, इहो ईअं आहे, इहो सम्झाइजे। ऐं चवंदो जेके पंहिंजा माण्हू आहिनि पंजनि ॻोठनि में सम्झाइनि, पंजनि इलाइक़नि में माण्हुनि खे सम्झाइनि, उन्हनि मौत खां बची पवंदो। खिवण हिते जेकॾहिं ककर आहे, उन ककर में खिवण थिए थी त यकीनन उहो जेको हुन सराउंडिंग में किरंदी। जेकॾहिं चेलाहार में को माण्हू फ़ोन ते ॻाल्हाए पियो, चए थो यार बरसाति हली पए, पर मूं ॻाल्हाए पियो हाणे सलामकोट में खिवण किरी त छा थी पियो? बाबा हाणे जिते ककर हुआ, जिते लाइटनिंग थी उहा उते किरंदी। हाणे चेलाहार वारे सॼो ॾींहुं बि ॻाल्हायो, तंहिं करे चेलाहार वारे सां गॾु दयाल सहराई वेठो, ॿिए ॾींहुं अचे यार हुन सॼो ॾींहुं ॻाल्हायो, तंहिं करे आउं बि ॻाल्हायां। ईअं न आहे। इहो ईअं आहे त जेकॾहिं उन स्पेसिफिक फील्ड तव्हांजी जेका पासे वारी पसगिर्द आई आहे उनमें खिवण थी त तव्हां ते किरंदी, तंहिंजे करे चांस आहिनि तव्हां मारी सघो था। कोशिशि कयो 15-20 मिंट तव्हांजी जेका बरसाति आहे जंहिंमें थंडर पियो हले उन में तव्हां मोबाइल बंदि करी पए। किरे छो थी इहो वरी हिन जो बि सबबु आहे। जेके कनेक्शन्स हूंदा आहिनि मथां खां हेठि असांखे वाधू चार्जिस खपनि। उहो जीअं जिस्म इंसानु थिए थो, ॿकरियूं थियनि थियूं, उठ वणु थिए थो, वॾो वणु जेको थिए थो उन ते थियनि थियूं। हाणे सबबु छा आहे त असां वटि 4G जेका डेटा हले पई उहो वरी वधीक फेवरेबल आहे। इहो सॼो कनेक्शन आहे एयर जो, वेव्स आहिनि। असां वटि जेको मोबाइल तव्हां ऑन कयो था उन वक़्तु किरी सघे थी वधीक। मोबाइल तव्हां खोलियो था, डेटा जेको या तव्हांजो एरोप्लेन मोड ते उन मां ऑन कयो था, उते छा थिए थो, सिग्नल्स जा हिकिड़ा वॾा झुगटा अची असांजे पासे तां बीहंदा आहिनि। इन सॼी चेंज में असांखे पंहिंजो पाण खे चेंज करिणो पवंदो। जीअं शुरू में करोना आयो त पाण ॾाढा हिकिड़ा वॾे डप में हुआसीं। पोइ अॻिते हली 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 बाबा नेठि हाणे ईअं थियो त हुन पंहिंजो जेको आहे WHO उन्हनि बि चयो त बाबा हाणे इन जेका बीमारी आहे असांखे ख़बर जेकॾहिं पइजी थी वञे त सभ खां वॾो जेको असांखे कमु करिणो आहे उहो हीअं त असीं घरनि में रहूं, पंहिंजे घर में रहूं। लाइटनिंग थंडर स्टॉर्म जे दौरान वधि खां वधि जेका सेफ जॻह आहे उहो पंहिंजो घरु आहे। उहो घरु जंहिंजी छित मज़बूत हुजे। जेकॾहिं कची कोठी आहे, छित हुनजी मज़बूत आहे, हुनजी जेका लाट मज़बूत आहे, त पोइ कची कोठी जहिड़ी सेफ ॿी जॻह ई कान्हे। मज़बूत आहे। ऐं जेकॾहिं पाण वटि अॻे कोन चवंदा आहियूं जेको 13 इंची ठहियलु आहे कची कोठी ऐं उन मथे लाटूं वाटूं सुठियूं आहिनि, राॻा जाम ॾिनल आहिनि, त ज़बरदस्त चौरे खां वधीक सेफ आहे। कोशिशि करियूं पाण चौरनि खां बचूं। जेकॾहिं कमरे अंदरि हूंदा उहो बि कोशिशि कयूं काठ जी खट ते हुजूं। इहे शयूं माना वधीक फेवरेबल आहिनि। घणा माण्हू जेके असां वटि मौत जो शिकार थींदा आहिनि उहो खिवण जे डप खां थींदा आहिनि। तार आहे हूअ असीं हुन राड ते वेढ़ियूंसि, उनखे वेढ़ियूं या उन सां गॾु हीअं जीअं कनेक्ट करी वधीसि, पोइ हुन राड खे कंहिं लकिड़े वकिड़े में हणूं या को अहिड़ो मथां जी जॻह हुन में सिंपल हुन राड खे लॻाए छॾियूं। उहा तार जेका आहे उहा सिधी हेठि ज़मीन में 8-10 फुट हेठि हणी सघूं त बि सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं एतिरी न आहे त 4-5 फुट लॻल आहे त बि सुठी ॻाल्हि आहे। हाणे थींदो छा, जिते राड लॻल आहे उहो जेकॾहिं सभ खां मथां जी जॻह हूंदी ऐं मथां ककर आहिनि, बरसाति आहे, थंदर आहे, खिवण थिए पई, उहा खिवण जेकॾहिं हेठि फिलो कंदी, जेका नुगरी खिवण पाण सवेल डिस्कस कई, उहा जेकॾहिं नुगरी ईंदी हेठि जेका वर्टिकल किरंदी आहे न, उनखे पाण वारी फोक विज़डम उनखे नुगरी नालो ॾिए थी, जेको नुक़सानु करे थी उहा नुगरी आहे। बाक़ी हू जेका लाइटनिंग आहे क्लाउड टू ग्राउंड, CG चयो वेंदो आहे उनखे शॉर्ट फॉर्म में, टर्म में हिकिड़ो। उहा CG जेकॾहिं हेठि ईंदी त पोइ हुनखे ही राड जेका आहे हू हुनखे प्लस पॉइंट मिलंदी, हुते ईंदी, थका थींदो, खिवण थींदी, माण्हू ॾिसंदा खिवण किरी आहे फलाणे हंधि ते किरी आहे, पर हू डिफ्यूज़ थी वेंदी हली, हू मारींदी कंहिंखे कोन, हू नुक़सानु कोन ॾींदी, हुनजो पावर मरी वेंदो हलियो। अच्छा, हाणे हुनजी ॿी बि ॻाल्हि गॾु कंदा हलूं। उहा ॻाल्हि हीअ आहे, इन्हनि में के इंतिहाई पावरफुल हूंदियूं आहिनि। इंतिहाई पावरफुल मतिलबु बिल्डिंग खे बि ढाहे छॾींदियूं आहिनि।
ईअं बि थींदो आहे, पर हू को 5000 मां हिकिड़ी। यार फलाणे राजस्थान में मूं वीडियो ॾिठो, उते बिल्डिंग सॼी चट करे छॾे, हाणे तूं चईं थो ख़ुदि में वह। अरे बाबा, हू अॻे बिल्डिंग चट कयईं। राजस्थान में घणियूं बिल्डिंगूं गुज़िरियल 200 सालनि में चट थियूं आहिनि, का हिकिड़ी का ॿ। पर एवरेज पाण ॾिसूं, साइंस छा कंदी आहे? साइंस इहो ई चवंदी आहे त जेसि ताईं का परफेक्ट हल मिले उन शइ जो, तेसि ताईं उन जूं पॉज़िटिव शयूं जेके वधीक आहिनि उन जूं तव्हां खणो। उहा पाणी में तब्दील थिए थी, ऐं उन जा पाणी जा नंढा, जीअं पाण सवलो मिसाल ॾियूं त जीअं पाण सर्फ आहे न, सर्फ उनखे पाणी विझंदा आहियूं, उनमें हिकिड़ो गज ठहंदो आहे। हाणे उहो हिकिड़ो नंढो मिसाल आहे। इन क़िस्म जा जीअं फॉर्म थींदो आहे, ईअं मतिलबु जंहिंखे पाण ढाटकी में या पंहिंजी गोग कहंदा, जेको गज आहे जंहिंखे सिंधी में चवंदा आहियूं, इन क़िस्म जी हिकिड़ी शइ आहे, प्रोसेस आहे जंहिंमें ककर ठहंदा आहिनि। उनजो तालुक गर्मी पद ऐं प्रेशर इन्हनि सभिनी सां आहे। हाणे समुंड में असांजी धरती जो मथाछरो जेको आहे, उनजा 3 हिसा पाणी आहे, हिकिड़ो हिसो टुकड़ा टुकड़ा सॼी धरती ते खुश्की आहे। उन पाणी मां इन प्रोसेस तहत ककर ठहनि था। हाणे ककर जेको आहे उहो मथे वञे थो, पाणी में जो गैसिस हुजनि थियूं, गैसिस बाफ़ निकिरे थी, बाफ़ पोइ पाणी में पतो उते जेको मथे वञे थो, उनखे 2 शयूं उते अमल में अचनि थियूं। हिकिड़ो त मतिलबु गरमाइश जेका हेठि आहे उहा थिए थी, ॿियो जेको दाब थिए थो उन्हनि जे करे उहे वसनि था। ककरनि जा 2-3 टाइप्स आहिनि। ककर जेके ठहनि था उहे मतिलबु 2-3 टाइप्स आहिनि, उन्हनि में ई सॼी गड़बड़ रखियलु आहे, जेको ही खिमणो विमणो करनि थियूं इहे सभु शयूं। थियो छा आहे, गर्मी पद असांजी धरती जो तमामु घणो वधी वञण जे करे बरसातूं ऐं उनजो जेको हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे उहो सॼो डिस्टर्ब थी वियो आहे। या त पोइ बरसाति तमामु घणी पवे थी, या सफ़ा थोरी पवे थी, या ॿोॾूं आहिनि, या ॾुकार आहिनि। उन्हनि शयुनि जो जेको बैलेंस करे सघनि था उहे वण करे सघनि था, जेके असां वटि उन तइदाद में आहिनि कोन। असांजे हिन खिते जी ॻाल्हि था करियूं। सिंगापुर में रोज़ थियूं बरसातूं पवनि, ज़बरदस्त बरसातूं, माना उन्हनि जूं मौसमूं हू इंजॉय कनि था पंहिंजे हिसाब सां। हुते हाणे पाण जी जेका तबियत ठहियलु आहे सदियुनि खां, हज़ारे सालनि खां, जेको हिते जे माण्हू जी हिकिड़ो कैफ़ियतूं ऐं हिकिड़ो पुश्त बाए पुश्त तबियत आई आहे, पाण सिंगापुर में फिट कोन हूंदासीं। जेकॾहिं तव्हां मरी में वेंदा, 12 ॾींहं बरसाति वसंदी, 3 ॾींहंनि खां पोइ पाण बेज़ार थी वेंदासीं, छाकाणि जो पंहिंजे कैफ़ियतनि में उहा ॻाल्हि हिकिड़ी फिट थी पई आहे। हिते बि पाण जेकॾहिं 2011 में 14 ॾींहं बरसाति हली हुई, त 6 ॾींहं थर जा माण्हू जेके आहिनि उहे टिपरियूं पिया भरीनि, या चवनि पिया हाणे उपसरो खपे असांखे, हाणे कपिड़ा सुकणु खपनि। इहा असांजी हिकिड़ी असांजे ज़हन में ऐं असांजी हिकिड़ी हेरिडिटी आहे, या हिकिड़ो असांजे हिन सॼे खिते जो एटमॉस्फेयर इन सॼे असांखे इहो सेखारियो आहे सदन खां असांजे वॾनि खे। तंहिंजे करे इहा शइ आहे। हू सॼो असांजो डिस्टर्ब थी वियो आहे माहौल सॼो। पूरी दुनिया में गर्मी पद वधण जे करे या त फ्लड था अचनि, या त ॾुकार था अचनि। असांजे इलाइक़े में तक़रीबन ॾुकार ईंदो रहियो आहे, हाणे फ्लड्स पिया अचनि। असां वटि 2 पासा लॻनि था। क्लाउड्स ते पाण पोइ था अचूं, पाण बरसाति अचे किथां थी? हिकिड़ी बरसाति असां खां हितां अचे थी, हिन पासे खां बि ईंदी आहे बरसाति असां वटि, तक़रीबन तूफ़ान खणी ईंदी आहे या इन टाइप जी शयूं। ॿी हितां ईंदी आहे ओभर खां, जेका ईंदी आहे बे ऑफ बंगाल खां। बंगाल जो समुंड जेको आहे, उतां खां जेका बरसाति ठहंदी आहे उहा असां वटि ईंदी आहे। उहो मानसून जो सिलसिलो हूंदो आहे। अॻे तक़रीबन वॾो सिलसिलो वेंदो हलियो हो हुन पासे, जेको पाकिस्तान जा जेके नॉर्दर्न एरियाज़ आहिनि उन पासे खां वेंदो। उनजो ईअं सम्झो 30 to 40% असां वटि ईंदो। किथां ईंदो? हितां ईंदो, मतिलबु असांजी बॉर्डर खां परे पासे इंडिया वारे बॉम्बे ऐं ओरियां हितां सॼो ही दिल्ली ऐं बॉम्बे जे विच वारो सॼो बेल्ट वठी अहमदाबाद खां परियां हेॾा अॻिते वेंदो। ऐं उनजो हिकिड़ो पुछड़ जेको आहे, या किनार तक़रीबन असां वटां ईंदी हुई। माना नगर पार्कर तव्हां मोस्टली ॾिठो हूंदो, पाण थर जा आहियूं, तव्हांखे यादि हूंदो नगर पार्कर ते पाण खां वधीक बरसाति पवंदी आहे, तक़रीबन पवंदी आहे। जंहिं साल ॾुकार हुजे त बि पवंदी आहे। मथे पासे नेगेटिव चार्जिस हूंदियूं आहिनि। असांजी जेको धरती आहे, उन धरती जो जेको मथाछरो आहे उहो वाधू चार्जिस सां आहे। धरती हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ो नोड आहे करंट खे पंहिंजो पाण ॾांहुं छिकण जो, असेप्टर आहे। उन ते वाधू चार्जिस हूंदियूं आहिनि। ककरनि में मुख़्तलिफ़ जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि तॾहिं इलेक्ट्रॉन्स, इहो वाधू काटू चार्जिस, इहे पाण में कशिश करणु, इन्हनि जो इलेक्ट्रिफिकेशन हिकिड़ो प्रोसेस आहे, उन में ही धमाका थींदा रहंदा आहिनि। उन्हनि में करंट ठहंदो रहंदो आहे, उहो हर वक़्तु ठहे थो। हिकिड़ी वेबसाइट आहे, आउं तव्हांखे रिफ़र कयां थो, उहो तव्हां ॾिसंदा वञो, www.earth
windy.com